हाँ बेगम बिल्कुल बिल्कुल बेगम तुझे लाइ करे छॾियो आहे न मां हुनखे ऑर्डर ॾेई छॾियो आहे ज्वेलर्स खे। हा केकशा ज्वेलर वारो जेको यार आहे पंहिंजो उनखे चयो आहे 25 लख वारो सेट तयारु आहे गोल्ड जो। हा नंढड़ो छा थो चए पिज़्ज़ा जो ऑर्डर ॾेई छॾियो न कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हा 6000 जो पिज़्ज़ा आहे मां वो मसलो ना है मां हितां मोबाइल तां पे करे छॾींदुमि हुनखे। हा गाॾी जानू हाणे जो वरिती गाॾी आहे नई गाॾी त वरिती हाणे अञा 28 लखनि जी। अच्छा नंढी आई आहे ठीकु आहे मां दोस्त खे फ़ोन कयां थो डिफेंस में आहे हिकिड़ो शोरूम वारो। हा चवांसि थो वॾी 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 जानू वॾी। हा आहे को 90-95 लख जी आहे को मसलो ना आहे। ठीकु आहे मां अचां थो घर। हा को मसलो ना आहे। हा करे वठंदासीं ओके जानू बाय बाय। अब अच्छा है साईं वो पगार हुयो साईं तव्हांजो मां चयो तव्हां चयो पगार तव्हांजी वधाए छॾी आहे मूंखे साॻी पगार मिली आहे। अॼु मिली अथई न बाबा। हाँ साईं पर वो मूंखे साॻे 10,000 न अथनि तव्हांजो 15,000 करे छॾिया। वो अकाउंट वारे खे फ़ोन कयो साईं। शुक्र कर बाबा शुक्र कर मिली अथई ॿियनि खे त इहा बि न मिली आहे। साईं वो तव्हां चयो पगार वधाईंदो तव्हां साॻी पगार वो वरी। हाँ सिद्रा अच्छा क्या हुआ उसका। हाँ जो काम कहा था मैंने। हाँ ठीक है देखे मिलाएं। हाँ वो साउथ कोरिया से आएंगे कुछ डेलीगेशन आएगा तो उसकी वो हाँ सिटिंग अरेंजमेंट वगैरह मतलब हाँ देखिए 5 स्टार होटल में किसी में बुकिंग करवा दें। ठीक है फिर मुझे इन्फॉर्म करना। हाँ अच्छा बाबा साईं वो फोन कयो मूंखे वो साॻी पगार नहीं अथई 5 महीनो आहे तव्हां चयो था पगार वधाई आहे 5 महीननि खां मिले साॻी थी। अच्छा हाँ साईं खैर ॻाल्हि न आहे मथे महीने भाउ करे वधाए ॾींदासीं। साईं ॾिसो नथो थिए जान असां तव्हांखे पहिरियां बि चयो 4-5 महीना थी विया महांगाई वधंदी थी वञे तव्हां महिरबानी कयो साईं क्लार्क खे फ़ोन कयोसि तव्हां। मां छा फ़ोन कयां बाबा मथे महीने वधींदासीं न। नथो कयो साईं फ़ोन बाबा हिकिड़ो मिंट मां। हाँ ज्वेलर्स केकेशा ज्वेलर्स का नंबर भी अभी मिला के दो। ठीक साईं महिरबानी कयो साईं चयोसि बाबा मथे महीने तो के ॾींदासीं वधाए को मसलो न आहे। फ़िलहाल इदारो खसारे में तो वञे फ़िलहाल असां पघारूं नथा ॾेई सघूं तोखे मथे महीने 5000 वधाए ॾींदासीं। नथा ॾियो वधाए बाबा मथे महीने चयो मां न छा अहिड़े मथे महीने वधाए ॾींदो साईं मथे 5 महीनूं थियो आहे तोखे चवां थो पघार वधाए मथे महीने चाहे तो फोन कर हुनखे फोन करे न चए न मर न हिते तुंहिंजो इदारो खसारे में आहे झूलर खे फोन करी तो उते इदारो खसारे में न आहे ॿारनि खे पिकनिक ते वठी वञणो आहे फलाण करणो आहे 5000 में अची इदारो खसारे में थियो मुंझनि में। बाबा तोखे चयो आहे न छा चयो आहे तूं ॿाहिरि निकुर ॿाहिरि न कर फोन तूं क्लार्क खे तूं ॿाहिरि निकुर तुंहिंजो मुंहिंजो थिए थो हाणे तूं करी थो न फोन हुननि खे झूलण खे मां छोरनि खे फोन कयां थो तूं हिते लॻंदे सचण में रहंदो आहे न अच तूं ॿाहिरि आ जे शीशा न बणाए गाॾी आया त तूं पी थी वञा मुंहिंजो। बाबा टैक्सेस हणी छॾिया टैक्सेस छा ॼाणे टैक्सेस हणी छॾिया टैक्सेस मुंहिंजी पघार ते लॻा नथी पिज़्ज़ा खाओ त टैक्स न आहे हुते घुमंदा फिरंदा था उते अयाशू कयो था गाॾी वारे उते टैक्स न आहे नए शोरूम तो गाॾी ते टैक्स न आहे 5000 मुंहिंजे ते टैक्स लॻी आहे जी टैक्स लॻी पिया आहिनि आ तूं ॿाहिरि आज तूं जीअं मुंहिंजी ख़बर पई थी न वधाए पघार 5000 असां बि ससाया तूं घर पहुची ॾेखार त जवान मञाया जी पुट तूं त मसलो छा आहे तोसां मसलो छा आहे पुट 5 महीनूं आहे बेवकूफ़ तो करी पियो पंहिंजनि ॿारनि खे पिज़्ज़ा खाराए असां अटे लाइ परेशान वेठा आहियूं जा चवां पघार वधाए पघार नथो वधाई 10,000 में हरे थो करे हिकिड़ो इमरान खान परेशान कयो ॿियो जी तूं मथे में लॻो आहे असांखे पघार तूं अचु ॿाहिरि अचु तूं जे वाए थो अॼु जे शीशा न भॻा तुंहिंजी गाॾीअ जा नौकरी मां छॾींदुसि रोज़ी ॾियण वारो अलाव आहे बाक़ी तूं हिते रही ॾेखार पाड़े में तोखे ख़बर अथई न मां ॿूटो ई जो आहियां सुञाणी न मारे ॿारनि खे थधो थी थोरो छा थधो थी 5 महीनूं थियो आहे तोखे मां चवां थो पघार वधाए थधो थी गुज़ारो नथो थिए मां तोखे चवां थो साईं करे तो गुज़ारो नथो थिए मोचड़ा हणाया तोखे मां हिते ॿार आहिनि किराए जो घर आहे अलाए छा ख़र्चे आहिनि अटो मां हिकिड़ो इमरान खान तव्हांखे चवां सॼियूं कचरियूं तमो कढंदमि मां कयां थो फोन। हा हिकिड़ो मिनट हा मुबीन वाह हे अचे तो छा नालो थी शेरदिल नालो आहे हा शेरदिल अचे तो इहो 5000 हिनखे वधाए ॾियसि पघार में। हा मां लिखी थो ॾियां को मसलो न बाबा मुंहिंजी पघार मां कटिजाए को मसलो न आहे। हा मां चवांसि थो हा 5000 हर महीने चईसि हर महीने हिनखे हाणे 15000 ॾिजोसि पघार ठीकु आहे। हा मां मोकिले छॾियां थो लिखी छॾिजां अचो
इहो न सोचिजांइ को ओट ॾींहुं कढंदे तो नौकरीअ मां त बदतमीज़ो करे ऐं रस्ते में लाश पियो हूंदई। अब वो बस हर महीने 15,000 में। हाँ बेगम बेगम रात जे करे मां घर न अचां न त परेशान न थी जाए। हाँ पर लॻे थो अची वेंदुमि। हाँ ख़ैर आहे 5,000 में जान छुटी। हाँ हला ख़ैर कंदुमि। हाँ न न को मसइलो न आहे टेंशन न आहे बसि ईअं। हाँ ईअं मिड़ई थोरो व्यस्तो करे अची पटे वालो। हाँ बाक़ी ख़ैर राति अची मां ॿुधाईंदोमांइ हाल।